माई हसीना, तुझी लालच ऐं लोभ जे करे असांजो घर बर्बाद थी वियो आहे ऐं तूं अञा आराम में वेठी आहीं। भाॼाई मुंहिंजो दिमाग़ पहिरियां खां ई ख़राबु लॻो पियो आहे। सम्झे थी न ॻाल्हि खे? सुठो इन में ई अथई कि घर वापसि मोटी वञ। तुंहिंजो दिमाग़ सही हुयो कॾहिं? तूं पंहिंजे मुड़ुस खे मारायो त बि तुंहिंजो दिमाग़ सही न थियो। तो रावल खान खे मारायो त बि तुंहिंजो दिमाग़ सही कोन थियो। हाणे तूं चाकर खान खे मारण जी बस भाॼाई बस। ये अजाया इल्ज़ाम मूं ते न हण। सुठो इन में ई थींदई त हितां निकिरण जी कर। मां त वञा थी, पर तुंहिंजे गुनाहनि जा सारा कारा चिठा मूं वटि आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे पुटनि खे कुझु बि थियो त मां तुंहिंजा समूरा गुनाह चाकर खान जे अॻियां वाखा कंदसि। पोइ ॾिसां त तोखे चाकर खान जे कहर खां केरु थो बचाए। हसीना बेगम, तू लालच में अची करे एॾो ज़ुल्म कंदीअ, इहो मां कॾहिं बि न सोचियो हुयो। ॿुध सोरठ, हीअ जेको कुझु बि हिते चई वई आहे उहो सभु कुझु कूड़ आहे। इहो जेको कुझु बि थियो आहे इन जे पोयां जाबिर आहे या मुंहिंजे भाउ रूंडे जी लालच आहे। हिन ज़ुल्म जे पोयां कंहिंजा हथ आहिनि, इहा ॻाल्हि त चाकर खान खे हींअर ख़बर पइजी वई हूंदी। सोरठ, मां बेॾोही आहियां। पोइ बि जेकॾहिं चाकर खान खे सज़ा ॾियणु चाहे थो त मां हुनखे रोके कोन सघंदसि। मुंहिंजा भाउ, तूं परेशान न थी। मां तुंहिंजो पनांद गाए वॼाए कंदुसि। हिन ई पेट ते तूं 2-3 ॾींहं में ॾिसंदे सांवल सुतल हूंदी। जावरड़ा, हाणे तव्हांखे मां एतिरो मौक़े ई कोन ॾींदुसि। तूं छा थो सम्झी? हाँ, तो पंहिंजे भाउ खे बचायो आहे न को? मूं हुनखे ज़हर जा ढुक ई एतिरा प्यारिया जे ही मरी न सघे पर सिर्फ़ु मौत जो मुंहुं ॾिसे। मां कसम खणी थो चवां जाबर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।